था। बुलेटिन की शुरुआत में अवां खे अहम ख़बर ॾियूं त वज़ीर आज़म तरफ़ां यूनानी ॿेड़े हादसे में पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां इन हवाले सां ज़रूरी क़दम खणण जी हिदायत पिणु कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग वॾो ॾोह आहे। केतिराई माण्हू हयाती विञाए वञनि था। हर साल केतिराई घर तबाह थी वेंदा आहिनि। आपको ॿुधायूं पिया त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु हो त स्मगलर हिकु ज़ालिम माफ़िया आहे। ग़रीबनि खे कूड़ा ऐं सुनहरी ख्वाब ॾेखारे पैसा मेड़नि था। वज़ीर आज़म तरफ़ां घर वज़ीर खे वाक़े जी जांच रिपोर्ट जल्द पेश करण जी हिदायत पिणु कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया कि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अहिड़नि माण्हुनि जी सुञाणप करे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनी वञनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म तरफ़ां यूनान में ॿेड़ी हादसे में पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां इन हवाले सां ज़रूरी क़दम खणण जी बि हिदायत कई वई आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग हिकु वॾो ॾोह आहे। केतिराई माण्हू हयातियूं विञाए वञनि था। हर साल केतिराई घर तबाह थी वेंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु हो त स्मगलर हिकु ज़ालिम माफ़िया आहे। ग़रीबनि खे कूड़ा ऐं सुनहरी ख्वाब ॾेखारे पैसा मेड़नि था। वज़ीर आज़म तरफ़ां घर वज़ीर खे वाक़े जी जांच रिपोर्ट जल्द पेश करण जी हिदायत पिणु कई वई आहे। अवां खे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अहिड़नि माण्हुनि जी सुञाणप करे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। वज़ीर आज़म तरफ़ां यूनान में ॿेड़ी हादसे में पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां इन हवाले सां ज़रूरी क़दम खणण जी हिदायत पिणु कई वई। अवां खे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग वॾो ॾोह आहे। केतिराई माण्हू हयातियूं विञाए वञनि था। हर साल केतिराई घर तबाह थी वञनि था। अवां खे ॿुधायूं पिया त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो इहो बि चवणु आहे त स्मगलर हिकु ज़ालिम माफ़िया आहिनि। ग़रीबनि खे कूड़ा ऐं सुनहरी ख्वाब ॾेखारे पैसा मेड़नि था। वज़ीर आज़म तरफ़ां घर वज़ीर खे वाक़े जी जांच रिपोर्ट जल्द पेश करण जी हिदायत पिणु कई वई आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अहिड़नि माण्हुनि जी सुञाणप करे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि।